हिंदू मुसलमान शायर सभई लिखनि इहो हिकिड़ो ई शहर हो जंहिंजे करे पाकिस्तान गवर्नमेंट चयो त जेकॾहिं संगीत वारा आहे त न उन में हिकिड़ो चंद रखे भारत में, ऐं ॿिया त मुस्लमान घणेई इकठा थिया आहिनि। पोइ सिट ॾिनी हाऊं, शहर जी बंदि ॾिठुसि। सिट हुई त दिलि ॾियणु चाहियां थो मां, पर को वठण वारो हुजे। तव्हांजा चहिरा रिकार्ड जेके आहिनि मूंखे यादि आहिनि, के मूंखे यादि न आहिनि त उहे मां न चई सघंदुमि, छो त सालनि जा रिकार्ड आहिनि। अगरि जेके मूंखे यादि हूंदा से मां ज़रूरु चवंदुसि, पर हीउ तव्हां न ॿुधो हूंदो, छो त हीउ रिकार्ड बि पाकिस्तान में करे आयो आहियां ऐं भारत में उनजी टेप आई हुई, पर टेप विवाद ते उहा ख़राब थी वई, तंहिंजे करे भारत में बि अञा उहो रिकार्ड न आयो। पाकिस्तान में जेकॾहिं हिते वेंदो त उते तव्हांखे मिलंदो। त उते हिंदू मुस्लमान शाइरनि उन सिट ते लिखियो, यानी दिलि ॾियणु चाहियां थो मां, पर को वठण वारो हुजे। इहा हिकिड़ी शइ जो होको। चंद्र छा लिखियो ॿुधो। दिलि ॾियणु चाहियां थो मां, पर को वठण वारो हुजे। दिल वठी दिल जे तिजोरीअ में रखण वारो हुजे। तिजोरी की दिल जी चीज़ आ चोखी चङी, पर को खणण वारो हुजे। माल आहे क़ीमती, पर को वठण वारो हुजे। हिकिड़ो वखर के तव्हां पंहिंजा पंहिंजा सौदा कंदा हूंदो, मूंखे हुन वक़्तु ही सौदो हो न, वखर जे नी असांजा ग़रीब ॿार अंब या नारंगियूं जी पिड़ी लाहे वेही विकिणंदा आहिनि। अला ख़बर थी न राम, पिड़ी लाहे वेहंदा आहिनि, पोइ उते वेही अंब या नारंगियूं विकिणंदा आहिनि। हर कोई जापानी है, हिंदुस्तान में आयो कोन हूंदा। पर हिते बि कोन विकिणंदा आहिनि, किथे गाॾो वारो हूंदो ई कोन छा। हा, मुंहिंजो मतिलबु आहे त रुगो पॉइंट खे सम्झो त सो वखर दिल जो खणी बाज़ार मीलात में पिड़ी, भुल करे हो कादिन में वागा कयम फाड़े मिड़ी। ही ॿुधी हो को हसीननि जी अची टोली मिड़ी, ऐं पुछां त छा थो विकिणी, जोश मां हर हिक चिड़ी। मूं चयो सौदो असादो, दिलि जलण वारो हुजे। दिलि ॾियणु चाहियां त मां, पर को वठण वारो हुजे। दिलि ॾियणु चाहियां त मां, पर को वठण वारो हुजे। को वठण वारो हुजे, 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 को वठण वारो हुजे। दिलि ॾियणु चाहियां त मां, पर को वठण वारो हुजे। दिलि ॾियणु चाहियां त मां, पर को वठण वारो हुजे। अच्छा, पोइ छा थियो? अॻिते कहाणी हले थी। ॿिया सभई सुहिणा हलिया, हिकु वञी बीठो मगर। यार मां मूंखां पुछाई त ॻाल्हि खोले साफ़ कर, दर्द वारी दिलि थी या दर्द खां थी बेख़बर। मूं चयो सभु कीअं अथसि, तूं दिलि त जल मस्के कमर। पुछंदा न पोइ बीठो रही, कोड़ी वरी त करे, चारो त कोन्हे, खटो त कोन्हे। तुझे तो दर्द वारी दिल थी या दर्द खां थी बेख़बर। मुझे सखी त तूं दिलि त चल असली ख़बर। शइ सुठी आहे मगर शायक थियण वारो। दिलि ॾियणु चाहियां त मां, पर को वठण वारो हुजे। ॾियणु चाहियां त मां, पर को वठण वारो हुजे। को वठण वारो हुजे, 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 को वठण वारो हुजे। ॾियणु चाहियां त
दिल कढी अॻियां रखियम ऐं दिल ॾिसी जाचण लॻो हिकु दफ़ो ऐं ॿियो दफ़ो ऐं टियों दफ़ो सोचण लॻो दिल ॾिसी जाचे तपासे ऐं ज़रा कुरकण लॻो दिल त हीअ ज़ख़्मी थियल आहे ईअं आखण लॻो अरे ज़ख़्मी थी पई थी दिल चिथी पई थी दिल सौदा करणा वञी केरु वठंदे क़ीमत अघ थो ॿुधाई वॾा मूं चयो अघ ते ठही वञिबो न कर लेकिन गिला ज़ख़्मी आहे दिल त ज़ख़्मी कंहिं कई आहे भला ये तव्हां पारनि जी आहे महिरबानी थी मिठां जे हुजे वठिणो त वठो न त बहस छॾ बहरे ॿुधा ईअं जो चयोमांसि पुटजाई तूं भला क़ीमत ॿुधाए त क़ीमत ॿुधां दिल जे वध मूं चयो दिल थो फ़क़ति तोखां घुरां नानो थोरे थो घुराए हुन चयो चंद्र ठहियो कहिड़ा तोसां लेखा रखां ॿियो त जेकर की न वठई पर ठहियो मां थो वठां हाणे ख़ुशि आहियां को वाधाई ॾियण वाधाई ॾियो सिंध में छा थी वियो 30 में रिकॉर्ड निकिता पोइ त एॾी मशहूरी जा थी त नाम वाला बदनाम बि होता करे चवंदा त चंद्र चढ़ियो थी पिया आम हुल पइजी वेंदा करे चवंदा त वैरागी थी पहाड़नि ते हलियो आहे करे कीअं हिकिड़े दफ़े त मां कराची में रहंदो हुउसि उते चयऊं त चंद्र गुज़ारे भई चंद्र खे मारे छॾियऊं लड़ाई जा ॾींहं हुजनि लाइट बंदि कयऊं फरेर रोड ते रामबाग गाड़ी खाते वटि मुंहिंजो घर हो 6 बजे मां पंडित शर्मा सां कार में निकितो आहियां वरी 8:30 बजे मोटी अचां त शाम हज़ारे माण्हू रस्ते में बीठा आहिनि मां लही वञा उन वक़्तु मां छोकिरो लॻंदो हुउसि नंढड़ो मां चयो छा आहे बाबा ही छो माण्हू एतिरा जो कठा थियनि त अहिड़े वीचारो चंद्र गुज़ारे मां चयो चवां त कहिड़ो चंद्र चऊं बाबा मास्टर चंद्र जेको रिकॉर्ड भरियो आहे अॻे साल मारियऊं कंवर खे सरकार पिस्तूल जो लेसन बि ॾिना वीचारे खे पर मारे छॾियऊं मां चवां पर मास्टर चंद्र मां मारियऊं कंहिंखे मथो पे मुंहिंजो फिरे चए दीवान न थो ॿार चई थोरे ॾिस हुनजी माउ पई रोई अरे बड़ा मुंहिंजो ज़ुल्म कटींदो माण्हू वञा त अमड़ वीचारे रोए वेठी वञी फाथम पातम समझ चई तूं ज़िंदा आहीं जीअरो आहीं सदा जीए हे छा साम्हूं अचनि मुंहिंजो खंड में कोन तूं हल मथे वठी वियोसांसि चए न आराम उन ॾींहुं प्रोग्राम हुजे मोकल कान्हे कुझु थिए मां घर खां ॿाहिरि थो कान त मुंहिंजो साह थो वञे राति जा 2 लॻा दरवाज़े ते खटखट जाॻूं पिया मूं पाण दरवाज़ो खोलियो त संसार समाचार अख़बार जो एडिटर पाण आयो मुंहिंजो दोस्त मां दरवाज़ो खोलिया चई चंद साहिब राम राम मिली हथ मिलायो अथऊं ख़ुशि ख़राबत कई अथऊं हिन महिल थी आयो आई चई चंद साहिब मां अख़बार वास्ते तव्हांखां ख़बर वठण आयो कहिड़ी चई मूं ॿुधो त चंद्र गुज़ारे वियो भेण साम्हूं ॾिसो आई हुजे हिते वरी मुंहिंजो मथो फिरे नेठ कवि आहे न शाइर आहे न
गुस्सो थींदो आहे कॾहिं मनमाखोरी कॾहिं के शींहं सर्पियूं सारो हीअं न आहे हंधि हिकिड़े बसि कलम ऐं कागज़ कर जी अख़बार वास्ते तूं ख़बर वठण आयो आहीं त कलम ऐं कागज़ कर ऐं लिखो चयोमांसि त लिखो त मां दुनिया खे सुञाणा थो ओ मां दुनिया जो ॾिठलु आहियां न दुनिया ई लिकल आहे न दुनिया खां लिकल आहियां चवनि था वियो चंद्र पुछजी बराबरि मां उथल आहियां मुअल आहियां मोहबत में अॻे ई मां उथल आहियां मुअल खे केरु मारींदो मां जीअरनि खां टुटल आहियां जीअण वारा पिया मरंदा मरण खां मां छुटल आहियां मोहता कुझु